अल्हम्दुलिल्लाह वकफ़ा वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिकि यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तक़ीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़ज़ूबि अलैहिम वलद्दाल्लीन आमीन। सब एक दफ़ा दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मदिन कमा बारकता अला इब्राहीम वअला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह। अज जो ही प्रोग्राम दर्स क़ुरान मजीद जो प्रोग्राम है। काफ़ी अरसे का जमात जी दोस्तन जी या ख्वाहिश हुई तो क़ुरान मजीद जो दर्स ॾिनो वञे ताकि असांखे क़ुरान मजीद जी सही नमूने सां मालूमात थी सके। हफ़्ते के हिसाब से इंशाअल्लाह हफ़्ते में एक या ॿ ॾियाड़ो बाक़ायदा पाबंदी से दर्स क़ुरान जो प्रोग्राम किया वेंदो इंशाअल्लाह। क़ुरान मजीद के दर्स का पहिरीं शुरुआती कुछ ज़रूरी ॻाल्हियूं आहिनि जेके तव्हां असांखे सम्झणियूं आहिनि ऐं उन्हनि जो ताल्लुक़ बि हिन दर्स क़ुरान मजीद सां आहे। सभ खां पहिरीं काफ़ी हज़रात जेके आहिनि उन्हनि जे ज़हननि जे अंदरि हिकिड़ा ग़लति इश्काल ग़लति ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि त भई क़ुरान मजीद जो सम्झाइणु एॾो सवलो त नाहे या क़ुरान मजीद जी माना एॾी सवली त नाहे जो हर माण्हू जे सम्झ ऐं फ़हम जे अंदरि अचे। सभ खां पहिरीं इहा ॻाल्हि सम्झो त अल्लाह ताला जेको क़ुरान मजीद नाज़िल कयो आहे उहो आहे अरबी ज़ुबान जे अंदरि। जेको माण्हू क़ुरान मजीद जी माना सम्झणु चाहे थो उनखे अरबी जे मथां सुठे नमूने सां अबूर हासिल हुजे उहो तमामु बहितरीन तरीक़े सां क़ुरान मजीद जे माना ऐं मक़सद के समझी सके थो। ज़ाहिर है पहिरियों क़ुरान मजीद जी माना सही नमूने सां सम्झंदो पोइ क़ुरान मजीद जे मक़सद के सही नमूने सां सम्झंदो। जेकॾहिं तव्हां या असां इहा ॻाल्हि करण त हिन जे अंदरि खोड़ सारियूं हिकिड़े लफ़्ज़ जूं मानाऊं आहिनि जंहिंमां खोड़ सारा मज़हब को कहिड़ी ॻाल्हि थो करे को कहिड़ी ॻाल्हि थो करे। बाबा क़ुरान शरीफ़ जी माना ऐं मक़सद बिल्कुलु सवलो असल ऐं आसान आहे ऐं एॾो वॾो फ़र्क़ु ऐं एॾियूं वॾियूं ग़लति ॻाल्हियूं क़ुरान मजीद जे अंदरि करण ऐं अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं करण इहे लायानी ॻाल्हियूं आहिनि। इन्हनि शयुनि जो इन शइ सां कंहिं बि क़िस्म जो को बि ताल्लुक़ न आहे। अल्लाह तबारक व तआला ही क़ुरान मजीद जो आहे हिन में हर क़िस्म जो इल्म अल्लाह तबारक व तआला रखियो आहे। तॾहिं फरमाए जमीउल इल्म फिल क़ुरान लाकिन तक़ासुरु अन्हु अफ़हामुर रिजाल। यानी हिन क़ुरान मजीद जे अंदरि अल्लाह तबारक व तआला समूरा इल्म रखिया आहिनि पर उन माण्हू जे लाइ जंहिंजे लाइ सम्झ हुजे फ़हम हुजे तदब्बुर हुजे गौर हुजे फ़िकिर हुजे। दुनिया में नंढे में नंढो मसइलो आहे जेकॾहिं उहो बि माण्हू गौर फ़िकिर सां तवजो सां जेकॾहिं नथो करे त उनखे कंहिं क़िस्म जी का बि ॻाल्हि सम्झ में नथी अचे त पोइ हेॾो जेको क़ुरान मजीद रब साईं नाज़िल फरमायो आहे उहो कीअं सम्झ में ईंदो बग़ैर फ़हम सम्झ जे। हज़रत शाह अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह हिकिड़ो आलिम बुज़ुर्ग उन जे साम्हूं वेठो हुयो। उनखे पुछा कयूं त तव्हां अजमी मुल्क जे अंदरि रहो था। अजमी असांखे चइबो आहे जेके अरबनि खां सिवा हूंदा आहिनि उनखे अजमी चइबो आहे। अवां उते जेको आहे सो अमर बिल मारूफ़ ऐं नही अनिल मुनकर कयो था त उन माण्हू शाह अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह खे जवाबु ॾिनो चए साईं न असां उन जॻह ते जेकॾहिं अमर बिल मारूफ़ ऐं नही अनिल मुनकर कंदासीं त असांखे ख़ौफ़ आहे माण्हू असांखे मतां मारे न छॾनि। चई त पोइ उन जाइ ते भला अमर बिल मारूफ़ ऐं नही अनिल मुनकर करणु सही न आहे छा? चए साईं मुंहिंजे सम्झ मुताबिक़ इहा ॻाल्हि आहे त उन जॻह ते अमर बिल मारूफ़ ऐं नही अनिल मुनकर अमर बिल मारूफ़ माना नेकी जो हुकुम नही अनिल मुनकर माना बुराई खां कंहिंखे रोकणु मुंहिंजे हिसाब जे अंदरि सही न आहे। हज़रत शाह अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह उन खां पुछा कई इन जो को दलील वग़ैरह ॾेई करे सम्झाए। उन चयो त फ़ज़किर बिल क़ुरान मन यख़ाफ़ वईद। तव्हां क़ुरान मजीद उन्हनि माण्हुनि जे साम्हूं पढ़ो जेके अलाह खां ॾुजंदा हुजनि। हज़रत शाह साहिब रहमतुल्लाह अलैह उनखे चयो जेके माना अलाह खां न ॾुजंदा हुजनि उनजे साम्हूं माना क़ुरान न पढ़िजे। अलाह जा माना
अमर बिल मारूफ़ ऐं नही अनिल मुनकर, अहिड़ी जाइ ते जिथे मन हुजे रोकणु हुजे उन जाइ ते त अमर बिल मारूफ़ ऐं नही अनिल मुनकर करणु फ़र्ज़ु आहे, उन्हनि खे सम्झाइणु फ़र्ज़ु आहे। पोइ शाह साहिब क़ुरान मजीद जी आयत पढ़ी वअमुर बिल मारूफ़ वनहा अनिल मुनकर वस्बिर अला मा असाबक, यानी तव्हां नेकी जो हुकुम कयो, बुराइनि खां माण्हुनि खे रोकियो, पोइ नेकी जे हुकुम करण ते बुराइनि खां रोकजण जे करे तव्हांखे जेका तकलीफ़ पहुचे थी उन ते तव्हां सबुरु कयो। त हुन बुज़ुर्ग चयो त साईं मूंखे इन ॿिन्ही आयतुनि में तफ़ावुत सम्झ में थो अचे। शाह अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह उनखे फरमायो त इन्हनि आयतुनि में कोई बि तफ़ावुत कोई बि फ़र्क़ु न आहे, तुंहिंजे सम्झ जे अंदरि फ़र्क़ु आहे। आई ॻाल्हि सम्झ में? त क़ुरान जे अंदरि अल्लाह ताला हर क़िस्म जा इल्म रखिया आहिनि, हर क़िस्म जा कमालात रखिया आहिनि, हर क़िस्म जा मुआमलात मसाइल, असांजी पूरी ज़िंदगी दस्तूर हयात असांजो हीउ क़ुरान मजीद आहे। अल्लाह ताला असांजी पूरी ज़िंदगी हिन क़ुरान मजीद जे अंदरि बयानु फ़रमाई आहे। असांखे ज़िंदगी कीअं गुज़ारणी आहे, असांजा मुआमलात ऐं मसाइल कीअं हुजनि, असांजो वापारु कीअं हुजे, असांजो तिजारत कीअं हुजे। ॻाल्हि सम्झ में आई हलाइनि? क़ुरान शरीफ़ जे पढ़ण जो वॾे में वॾो सवाबु आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था मन शगलहुल क़ुरआन अन ज़िक्री व मसअलती आतैतुहु अफ़ज़ल मा ऊतिय साइलीन, जेको माण्हू क़ुरान करीम जे पढ़ण में पढ़ाइण में मशगूल आहे, क़ुरान जे मुआमलात ऐं मसाइल जे अंदरि मशगूल आहे, व मसअलती आतैतुहु अफ़ज़ल मा ऊतिय साइलीन, हिकिड़ो माण्हू ज़िकिर करे थो या ॿिया मामलात ऐं मसाइल करे थो, उन जे अंदरि मशगूल आहे, उहो दुआऊं घुरे थो, हीअ क़ुरान करीम जे पढ़ण जे अंदरि मशगूल आहे, हिनखे ज़िकिर ऐं ॿियनि जेको आहे सो ॿियनि मामलात जी हिनखे जेको आहे सो पंहिंजो ज़रूरत नथी पए या उन ई वक़्तु नथो ॾेई सघे। मां हिन क़ुरान मजीद जे पढ़ण वारे खे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हुन दुआ घुरण वारे खां वधीक जेके दुआऊं घुरे थो सभु मां हिन क़ुरान मजीद वारे जे हक़ जे अंदरि क़ाबिल क़बूल थो फरमाए। त क़ुरान मजीद अल्लाह तबारक क़ुरान मजीद सरासर अहिड़ी शइ आहे जंहिंजो ॾिसणु ऐं जंहिंजो पढ़णु सरासर रहमत ई रहमत आहे। अल्लाह जे रसूल फरमायो त मन क़रा हर्फ़ मिन किताबिल्लाहि, मन क़रा हर्फ़ मिन किताबिल्लाहि फलहु हसनतुन वल हसनतु बिअशरि अमसालिहा ला अक़ूलु अलिफ लाम मीम हर्फ़ुन अल्फ़ हर्फ़ुन वलाम हर्फ़ुन व मीम हर्फ़ुन। अल्लाह जे रसूल फरमायो जेको माण्हू अल्लाह जे किताब क़ुरान मजीद मां हिकिड़ो हरफ़ थो पढ़े, छा थो पढ़े बाबा? हिकिड़ो हरफ़ थो पढ़े, उनखे अल्लाह तबारक व ताला फलहु हसनतुन, उन जे लाइ चङाई आहे, नेकी आहे। ऐं फरमायो वल हसनतु बिअशरि अमसालिहा, हिकिड़े हरफ़ पढ़ण जे करे अल्लाह तबारक व ताला उनखे 10 नेकियूं थो अता फरमाए। हिकिड़े क़ुरान मजीद जे हर्फ़ पढ़ण सां अल्लाह से उनखे घणियूं नेकियूं थो अता फरमाए? 10 नेकियूं थो अता फरमाए। पोइ फरमायूं त ला अक़ूलु अलिफ लाम मीम हर्फ़ुन, ऐं मां चवां, मां नथो चवां त अलिफ लाम मीम हिकिड़ो हरफ़ आहे। ॾिसो न, अलिफ लाम मीम, फरमायूं त अल्फ़ हर्फ़ुन व लाम हर्फ़ुन व मीम हर्फ़ुन। अलिफ जुदा हरफ़ आहे, लाम जुदा हरफ़ आहे, मीम जुदा हरफ़ आहे। माना फ़क़ति एतिरे चवण सां, अलिफ लाम मीम क़ुरान मजीद जे चवण सां अल्लाह तबारक व ताला बाने खे 30 नेकियूं थो अता फरमाए। जेकॾहिं को बड़ू सॼो ॾियारो वेही करे क़ुरान मजीद जी तिलावत थो करे, या को कलाक थो करे, या अधु कलाक थो करे, या मुनो कलाक थो करे, तव्हां अंदाज़ो लॻायो त हे केॾो वॾो सवाबु आहे। हालांकि क़ुरान मजीद जे मुतालिक़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ी ॿी हदीस जे अंदरि आहे, हिकु दफ़ा अल्लाह जे रसूल साहबा इकराम खे फरमायो अलैस तशहदून अल्ला इलाहा इल्लल्लाह व अन्नी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, छा तव्हां हिन शइ जी गवाही नथा ॾियो त अल्लाह खां सवाइ ॿियो को माबूद न आहे? व अन्नी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे मुतालिक़ फरमाए त मां अल्लाह जो रसूल आहियां। साहबा इकराम फरमायो कालू भला, बिल्कुलु असां हिन शइ जी गवाही ॾियूं था, अवां अल्लाह जा सचा, अल्लाह तबारक व ताला खां सवाइ ॿियो को बि माबूद न आहे, अवां पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सचा रसूल आहियो, हिन शइ जी गवाही ॾियूं था। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त काल इन हाज़ल क़ुरआन तरफ़ुहु बियदिल्लाहि व तरफ़ुहु बिअयदीकुम व तरफ़ुहु बिअयदीकुम फतमस्सकू बिही फ़इन्नकुम लन तज़िल्लू बिही वलन तुलिकू बादहु अबदा। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़ुरान मजीद जो हिकिड़ो पासो तव्हां अल्लाह जे हथ जे अंदरि आहे, हिन क़ुरान जो हिकिड़ो पासो अल्लाह जे हथ जे अंदरि आहे, ॿियो पासो तव्हांजे हथ जे अंदरि आहे। फतमस्सकू,
लाज़मी तव्हां चुमड़ी पोइ हिन क़ुर मजीद खे पकड़ियो। पोइ जेकॾहिं तव्हां इहो अमल कयो रब साईं जे क़ुर मजीद खे पकतो त रब साईं न कॾहिं तव्हांखे गुमराह कंदो, न कॾहिं तव्हांखे जेको आहे हलाक कंदो, बर्बादु कंदो। त क़ुर मजीद सराहतन असांजे लाइ अल्लाह तबारक व तआला हिदायत वारो मामिलो फरमायो, पर छा आहे असां उन क़ुर जे तदब्बुर ऐं ज़ौक़ ऐं शौक़ जी तरफ़ असांजो तवजो न आहे।